बोला तू इतने छो आई यहाँ? तो छो आया मूसा मिलन आई है बाकी छो आया छो सोट सफ़ा सुली है पाण त कोन अची असांजे घर रहंदो पियो त मुंहुं लॻे रोकी रोकियांस कोन थो भला डेहाल वालो सोट खैर असां मोटी आए का तकलीफ़ त कोन अथई न न बा जेल में त जवाननि लाइ ठाहिया आहिनि को भाड़नि भुतियनि लाइ थोरी अच अच वे सोट अच वे। सोट मां तुंहिंजे लाइ लस्सी खणी अचां सफ़ा का चरी जा केतिरा दफ़ा चयो तो मैं तू मूंखे सौट न चवंदी कर अधो चवंदी कर अधो चरी मां लस्सी कोन पीअंदुसि वञ हाणे हाणे होटल तां चांहि पी आयो आहियां लस्सी खणी अचां सौट मूमल अच मां तोखे आदारी शादी जो अजर थी ॾेखारियां कर ख़बरूं चारूं सोट ख़बरूं चारूं खेर जूं रात वयासीं पके अल्लाह ओ पोइ छा कासण भी मची हथ लगी बाकायदे मोटरसाइकिल 40,000 कैश अल्लाह यार का 40,000 जी चौथाई काथे भा कॾो कन जो वेराए खाई बि वियासीं ईअं वरी कीअं सोट ईअं वरी कीअं बस वेराए खाई वियासीं असांजो हिसो पति विसरियो मां छा तुंहिंजो हिसो पति हा मुंहिंजो हिसो पति हर वारदात में पंहिंजो बराबर जो हिसो पति हूंदो आहे प्यारा पर रातों की वारदात में तो तू कोन हुए हाँ ऐं मां जो तव्हांजे पारां 4-5 ॾींहं थाणे जी हवा खाधमि सा कहिड़ी ख़ुशीअ में पुट यार सोढा मूंखे सम्झ में ई नथो अचे त तूं चवीं छा थो ही कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी कहिड़ियूं ॻाल्हियूं मां थो कयां या तूं तो ओपरियूं ॻाल्हियूं करे सुणा अञा ओपरियूं ॻाल्हियूं मां थो कयां यार अलाए छा थो चई मुंहिंजी सम्झ खां परे आहे सौट यार याराणी मामलो साफ़ पोइ मां बि हिन वारदात में तव्हांखे हिसो पति कोन ॾींदोमांव हा पर हिन वारदात में त सभु गॾु हुयासीं सोढा ॻाल्हि ॿुध ऐं सम्झण जी कोशिश बि कर इन वारदात में सभु गॾु हुयासीं ऐं हिन में सभिनी जो हिसो आहे पर पचाई त मां अकेले सिरनि मां सम्झां थो तुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे जे तूं पकड़िजी पए इन में असांजो ॾोह मां रखां मां मोचड़ा झलिया मां थाणे ते ज़लील थियुसि मां ऐं तव्हांखे हिसो पती ॾियां तव्हां वतो वारदातूं करे मौजूं माणींदा हा छो पुट सिधी ॻाल्हि कर सिधी ॻाल्हि कर त तुंहिंजी नियत में छा आहे नियत छा जी सिधी ॻाल्हि आहे जे रातों की वारदात में मूंखे हिसो ॾींदव त ठीकु जे न त मां बि अगली वारदात अकेलो खाईंदुसि हा छो कहिड़ी ख़ुशीअ में पुट उहा इन ख़ुशीअ में त मां अकेले पचाई आहे जे तव्हां ते भाया हा न त तव्हां बि मूंसां गॾु थाणे में वेही ताड़ियूं वॼायो आहे पोइ ॾिसां त तव्हां कीअं था वारदातूं कयो हा त इहा ॻाल्हि आहे हा इहा ई ॻाल्हि आहे सोढा इहा सुठी ॻाल्हि नथो करी जेको थियो सो ॾिठो वेंदो
मुमल ओ मुमल अच्छा त घर हलूं सोट मूमल खे छॾे वञ शाम अदल छॾे वेंदसि अच्छा मुमल अदल छा थियो आहे सोट खे छा ते कावड़ आई तारनि जो छा मरताणनि ॻाल्हियुनि में हल छा जो लूड़ो जी अदल ऐं सोट पाण में हुआ छो छा थियो अथनि वरी अलाए वरी अटकिया आहिनि लॻे ईअं पियो कोन नथा मुड़नि कोन नथो मुड़े इहो मुंहिंजो जेको पुटु आहे न इहो मुंहिंजो सिर खणंदो ई खणंदो मूंखे ख़बर आहे जी सोट सफ़ा कावड़ में हो छा पियो चए अलाए मूं ॿुधो कोन पर आवाज़ माना तेज़ तेज़ ॻाल्हाइण पिया ऐं मूं अदल खां पुछियो त मूंखे दड़का ॾिनई इहो त मां बि ॿुधां पई अंदरि अलाए छा कंदो इहो छोकिरो मूंसां अल्लाह अल्लाह तौबा तौबा ज़ारी हाणे त दुनिया रहण खां ई वई आली छा थियो तौबा इहो न पुछ सोढे मां त छा न थियो ज़ारी ज़ारी तौबा तौबा नेठ छा थियो ॿुधाईंदे बि खणी तौबा ज़ारी ए रुगो तौबा तौबा कंदे या फाटंदे बि अरे हू रुस्तू नाहे करमारो पुटु हाँ छा थियो हुनखे करम मंडो उहो ई जेको परसाल गुज़ारे वियो हुयो हा इहो मरिया तो हा वरी छा कयो हुन अरे अॼु इन पंहिंजी भेण खे कारी करे मारियो आ ऐं मुठिस ज़ुल्म कलोरी अबल हिन मोए त पर साल पंहिंजी मां बि कारी कई हुई न हा मां असली खानदान जो ई मुहकारो अथनि पर अबल मानस कमाला अहिड़ी न हुई बेगुनाह हुई अलाए अबा रन जात ते कहिड़ो एतबार न सो डले पई अगा कमाली अहिड़ी न हुई उहा त वीचारी ईअं न हुई ख़बर थी तो हुनजो मुड़ुस बि कोन हुयो छेड़ा चूंडे पंहिंजो ऐं पंहिंजे बच्चनि जो पेट पालंदी हुई जे अहिड़ी हुजे आ त कॾो को मुड़ुस करे वेही रही हुजे आ ॻोठ ठारे मर्द कंहिं न हुनजो संग छिकियो पर हुन शादी न कई हुन पंहिंजी धीउ जन्नत जे लाइ पंहिंजी ज़िंदगी जंजाल में विझी छॾी वरी बि इहा ई ख़राब कुछ खुदा जो खौफ खा शहरी मंड मन वांगुर हये न मगज असली कुत्ते वारी यखी अड़े तो आरा ॾाढा सियाणा चई विया आहिनि त मां ते बि एतबार न कजे हो बादशाह वारी ॻाल्हि न ॿुधी थी धोड़ पई आहे बादशाह खे जी तूं वञी ॾिस त सही जन्नत जी लाज सां अलाए कहिड़ी हालत हूंदी छा हा का ज़रूरत न आहे कारीअ जे लाश ते वञण जी पर अबल जन्नत वीचारी निधणकी हुई इहो ई त हिकिड़ो भाउ हुयसि तंहिं बि हथनि सां खबरदार जो का बि रन दर खां ॿाहिरि पेर रखियो आहे भले कारीअ जो लाश ख़राब थियण ॾियो त ॻोठ जी रननि में बि हिरास पवे त कारो मुंहुं कराईंदड़ रन जो कीअं लाश कुता था पटनि ए सुधोरीअ जा पी इहे छो थो चईं तूं हरूभरू ॾिस औरत जी का बि हैसियत न आहे औरत जी का बि इज़त न आहे तव्हां मर्दनि जी नज़रनि में आहे पर जेको कारो मुंहुं कराईंदो उन सां त इहो अछर थींदो न पर अबल सुधोरी दी तूं छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे तूं घर जो कमकार करे वठ हल मुंहिंजी अम्मा हल
भला इहो त ॿुधाए इहो कारो केसां कयो अथनि? साॻो ई किसो मानस वारो शक। शक? पर कंहिंते शक? अड़े इहो अलण वारो पुटु नाहे जेको शहर पढ़ंदो आहे। हा इहो नालो छा अथसि पंहिंजो? हा वज़ीरू वज़ीरू, हा जेको ॾाढी मूं छाकूड़ आहे, अंग्रेज़नि जहिड़ी छिकिल करे घुमंदो थी। अड़े मां हिन गुनाहगार अखियुनि सां मां पाण उनखे सतू वारनि जे लोढ़े तां छाती पाईंदे ॾिठो अथमि। हा ख़बर न आहे छा थी वियो आहे। अड़े मूमल थी आई आहे छा? अच भाउ अचो अचो, भली करे आई आहे। मूमल भी ॿुधाए अदी खैरी त ठीकु आहे न? ख़ुशि आहे न? हाणे त फ़क़ीर कोन थो तंग करेसि। न न हाणे ठीकु आहे। हा हा वे 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 हेॾां वे। मूमल खुश त आहीं? हा चाची, जाको लाको तो फीणो पड़ियो अथसि न, ताको लाको फ़कीर कोन आयो अथसि। हा हा वाह वाह। मां ॾियां पाणी। खुश आहीं? हा चाची खुश आहे? भला हेले घणा ॾींहं लाथा थी? हा हा जहिड़ो के पाण तो अचे थकिजी पई आहे ईअं न। अड़े अम्मा तोखे त ख़बर आहे भाणस खामखा कंहिंजे घर नाहे छॾींदो हिनखे। हा दी हरो भरो भाणी झलियोसि पराए घर वञण ते। चाची असांजो घर सदोरी कान पराओ घर न आहे, आखिर चाचे जो घर अथसि। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे अम्मा, ईंदी ईंदी ज़रूरु ईंदी। हा कॾहिं ईंदी? मां जो रोज़ रोज़ भगी पुठियां कॾहिं ईंदी? छॾ हाणे मायारू हेॾे अचो। मूंखे चङी तरह ख़बर आहे त तूं हिकु न ॿिए ॾींहुं छो भगी बीठी आहीं। हल हल बेशरम। बेशरम वारी मां। सदोरी जी मां हा ॿुध, मां वञा थो वॾेरे जी ओताक ते, उन न्यापो कयो आहे। वरी को हूंदसि बेघर जो कम ॿियो वरी छा वॾेरे खे कम पियो आहे? न न अहिड़ी ॻाल्हि न आहे। असल में छा आहे त पुट जी दहा वई आहे, संदसि दोस्त जी दहा खणी विया अथसि। वरी छा कयो मुंहिंजे पुट? छा कई वरी? ख़ैर त आहे? हा अलाह ख़ैर कंदो ख़ैर कंदो, ख़ैर आहे। पर ॿुधण में आयो आहे त संदसि सोट्रांस बि दाही धुर सां गॾु आहे। साहब ॾिनो? पर साहब ॾिनो त अहिड़ो न आहे। बराबरि साहब ॾिनो अहिड़ो न आहे, पर पुट खे त अलाह रखे न। ओए तू ई साहब ॾिने खे सम्झाएसि, मां हिन जो छा कयां? मूंखे त सम्झ में नथी अचे ॻाल्हि। ठीकु आहे अलाह भली कंदो। अॼुकल्ह जी यारी ॿ हथ चिकी मिटी बाक़ी वारी वारी, अलाह पनाह ॾींदो। सदोरी धीअ भेण खे कुझु खाराईंदी पीआरींदी या सकड़े पेट हवाल कटंदव? चाची चाची मूंखे तलब कोन्हे का। त ॾेई बि पुट छा खाईंदीअ? कंहिंखे? जीजी तूं फिकुर ई न कर, मां हिन जी सुठी थी मेज़बानी झलियां। जीअं पेट जे सुर खां ई आई आहे न उहो ई। मां न ॻाल्हाईंदी आहियां। रुसनो रुसनो मां कोन थी ॿुधायां, पर ॻाल्हि ॿुध, जीजी खे त ॿुधाइणो पवंदो न। पर छो ज़रूरत आहे छा? चरी वॾनि खे ख़बर न पवंदी त तुंहिंजो संग कीअं चिकींदा? अड़ी चरी मुंहिंजी सोट चाचो ऐं बाबो पाण में भाइर आहिनि न, पाण में खीर भत हूंदे ॿिए हंधि कीअं वाजाईंदा? तूं पक ॼाण त तुंहिंजो रिश्तो मुंहिंजे भाउ सां ऐं मुंहिंजो रिश्तो तुंहिंजे भाउ सां थियणो आहे। पर भाणे त चए थो त मूंखे अदा कोठींदी कर। अदा? हा हा सोट ऐं मासा त शादी खां पहिरियों हिक ॿिए खे भाउ भेण कोटींदा आहिनि। अम्मा पई चए त चाची चाचे खे 2 हफ़्तनि ताईं अदा अदा कंदी हुई, पोइ जॾहिं ख़बर पियसि पोइ को वञी। पर ॻाल्हि ॿुध, मूं ॿुधो आहे त तुंहिंजो संग तुंहिंजा मासात बि छिकंदा। हा हा पर बाबे जो ख़्यालु तव्हां ॾे आहे। अलाह करे। हा 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 केॾो थी मरी मुंहिंजे भाउ लाइ। हा थदा थदा शुकारा थी भरी। हलड़ी मां त तुंहिंजे लाइ बि दुआ घुरी चरी। अड़ी मायूं
कहिड़ी सुस पुसला थी अथव मूंखे बि त कुझु ॿुधायो जीजी बस ये ज़माने जूं पियो ॻाल्हियूं कयूंसीं। हाय पुट अड़िए मण हाणे ज़मानो बि तव्हांजो वही बि तव्हांजी असां त पंहिंजो वक़्तु खाई वियासीं। देस मुंह आयो थी जीजी के पंहिंजो ज़मानो यादि। सदोरी पुट ही थोरो सामान त अंदरि खणी वञ थी। हाँ जीजी। हाय हाय को ज़मानो हुयो अने जी गुणी हिकु हथ सां सोरे रखंदी हुई पर हाणे त हलण खां बि लाचार आहियूं पुट। अड़ी मुंहिंजी चरी चाची जवानी त जवानी आ न। बिल्कुलु सही थी चवी धीअ जवानी जवानी आहे। ठीकु आहे पुट तव्हां वियो मूंखे थोरो कमु आहे मां अचां थी मूंखे। ठीकु आहे जीजी। अंदर सदोरिया त पोइ अच तूं मूंसां खट ते वे त अच। पर ॿुध तूं मूंसां वेहण को लवाईंदी छो आहे? वेहण खां न तोखां लवाईंदी आ। छो मां को तोखे खाई वेंदुसि छा? मां तुंहिंजो सौट आहियां चरी। तोखां मूंखे हिजाब थींदो आ। हाँ बुध तू मुझे भादा साहब ने सावड़ियो आछा। ॿुध तव्हां रमन जो तंहिं में छा? हाँ अदा साहब ॾिनो मुंहिंजो वॾो भाउ आ। अच्छा जे वॾे भाउ जो एॾो अहसास अथई त पोइ हेॾे आङूठे लाइ ईंदी आहे छा? हाँ